भले नारे जी मच्छी झींगू केर खाईंदो मामू नारे जी मच्छी झींगू भले केर खाईंदो मामू भले उर्दू मीडिया में तव्हां कमु हाणे तव्हां इन थिया हो तव्हां छा महसूस कयो था? सवाल हिते अचे थो इश्क मुर्शिद में तव्हांखे फज़ल बख्श जो बि नालो ॾिनो वियो वरी ख़ुदा बख्श जो बि नालो अची वियो इहो भला माना ड्रामे जो छा इहो ड्रामे खे सही माना जेको आहे न संडे ते आख़िर संडे टू संडे छो हलायो इश्क मुर्शिद तव्हां ड्रामे में शुरू में एंट्री जॾहिं तव्हांजी थी पई त तव्हां किथे हुयो कीअं तव्हां ॾे कॉल आई नाज़रीन कहिड़ा हाल आहिनि बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं दोस्तो अॼु असां हिकिड़े अहिड़े शख़्सियत सां मौजूदु आहियूं जेको का बि असां मां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेको मां साईं जे लाइ जेको चवां साईं तमामु बहितरीनु एक्टर ऐं तव्हांजो नालो ॿुधो बि हूंदो पहिरियां सिंधी मीडिया में माशाल्लाह फेम पहिरियों खां ई हासिलु आहे साईं खे पर उनखां पोइ वरी ही उर्दू मीडिया में कीअं आया हिन खां वधीक हाल वाल पुछंदासीं हिननि खां सवालात ऐं जवाबात बि अॼु थींदा इंशाअल्लाह ताला पहिरियों साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम पाण घड़ी पाती वठो असांखे घड़ी बि पाण न छॾे निंड में उथारियो थो अची हिन महिल राति जा तक़रीब 1:30 थो थिए पियो पहिरियों साईं तव्हांजी वॾी महिरबानी अलीगुल साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो इंटरव्यू जे लाइ साईं तव्हां खां पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो हूंदो त तव्हां माशाल्लाह पहिरियों खां ई तव्हांखे सिंधी मीडिया में त फेम हासिलु आहे उर्दू मीडिया में तव्हां कमु हाणे तव्हां इन थिया हो तव्हां छा महसूसु कयो था छा चवंदा हुए साईं हाणे हक़ीक़त इहा आहे त उर्दू मीडिया में बि जेको मूंखे फेम मिलियो आहे न उहो माना मुंहिंजो कमाल न आहे उहो असांजे पंहिंजे सिंधी माण्हुनि जो कमाल आहे जो हुननि मूंखे ॾिठो हिन स्क्रीन ते ऐं शुरू कयूं माना फेसबुक ते हिननि बाक़ाइदे एतिरो मूंखे वायरल कयो जो अॻिला मजबूर थी विया यार त भई हिन खे कम खे वधाइजे हे केरु आहे परेशान थी विया त पोइ इहो पंहिंजनि माण्हुनि जी मोहबत आहे ऐं असांखे तमामु घणी मोहबत ॾींदा आहिनि पहिरीं मां तुंहिंजी शुरूआती हिन ॻाल्हि में हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि उहो ई त मुंहिंजा दोस्त खोड़ मां व्लॉग उर्दू में ठाहींदो आहियां त दोस्त सिंधी पंहिंजा सुवाल बि कंदा आहिनि बसि हाणे उर्दू में अची वेंदो सिंधी छुटी ईअं न आहे हीअ असांजी जनम भूमि आहे सिंधी भली जा ओ 100 साल सिंध में न आयो हुजे न उनजो बि एॾो हूंदो आहे उहो रोईंदो आहे सिंध जे लाइ पर असां त ॼमियासीं हिते इज़तूं मोहबतूं त हिन सां सिंध सां अहिड़ी जिंद जुड़ी जो ॿिया दिलि वारा विसरी विया इन जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो वॾो चैनल आहे जंहिंमें 20 लख माण्हू आहिनि उहो मुंहिंजो पेज आहे ऐं उहो मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे जंहिंमें असां गामू सां या सोराब सां फज़ीलत बेगम सां असगर सां खाका ठाहींदा आहियूं उहो मुंहिंजो पेज सिंधी आहे हाणे 20 लख माण्हू हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो 2.5 लख खां मथे 2.25 लख थियण वारो आहे सब्सक्राइब वारो जेको पेज आहे यूट्यूब चैनल उहो मुंहिंजो सिंधी आहे मुंहिंजा 2 चैनल आहिनि हिकिड़ो उर्दू में कयो आहे हिकिड़ो सिंधी में कयो आहे त इन जे लाइ जेको आहे सो त मूंखे हाणे ॿई फेम खणी हलणा आहिनि उर्दू वारा बि सिंधी वारा बि त व्लॉग मुंहिंजो उर्दू में ईंदो अच्छा ॿियो इहो आहे असांखे त ख़बर आहे त मुंहिंजो दड़ो छा आहे असांखे त ख़बर आहे त मकली छा आहे किंजर छा आहे असांखे ख़बर आहे मूमल जी माड़ी छा आहे पर असां ॿी ॿोली में ॿुधायूं न माण्हुनि खे त भाई हीअ सिंध में आहे त असां जॾहिं उन्हनि खे उन ॿोली में अंग्रेज़ी में उर्दू में या पछतो में या इन में असां ॿुधाईंदासीं मूंखे त मां त तव्हां सुञाणो था तव्हां मूंखे त मां अलीगुल आहियां भई असां अलीगुल आहे सिंधी इन में तव्हांखे मां भली अंग्रेज़ी फिल्मनि में कमु कयां त इहो जेको आहे तव्हां दिलि मां कढी छॾियो त इहो शायदि तव्हांखे महसूसु थींदो हूंदो इन सां वरी असांखे तकलीफ़ थिए थी जो तव्हां वरी सम्झंदा हूंदो त बसि असां पका सिंधी आहियूं हाणे अलीगुल सफ़ा कचो सिंधी आहे ईअं सफ़ा न आहे बिल्कुलु साईं हाणे तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त हाणे पाण उन वरी बैक थोरो ईंदासीं बिल्कुलु इश्क मुर्शिद तव्हां ड्रामे में शुरू में एंट्री जॾहिं तव्हांजी थी पई त तव्हां किथे हुयो कीअं तव्हां ॾे कॉल आई शुरू खां थोरो असांखे ॿुधायो तव्हांखे कॉल अचण खां पोइ वरी तव्हांखे इहो वरी फज़ल बख्श वारो गेटअप तव्हांखे मिलियो तव्हां हिकिड़ो कॉमेडियन इहो आख़िर तव्हां कॉमेडियन छो चूज़ कयो हिन ड्रामे में पहिरीं ॻाल्हि आहे त जेकी हिकिड़ा जराह डायरेक्टर जेके जराह माना वॾो समझदार जराह सॾिबो आहे वरी जोहिरी उर्दू में चवंदा आहिनि असां जराह सिंधी में चवंदा आहियूं जराह माना वॾो होशियारु दिमाग़ वारो माण्हू उहो डायरेक्टर फारूक रन साहब आहे या ॿिया अहिड़ा खोड़ आहिनि डायरेक्टर जेके उहे न ख़बर हूंदी आहे त हीअ आर्टिस्ट जेको आहे हिन मां कहिड़ो कमु वठिजे हाणे जीअं हिन जो स्क्रिप्ट इहो हो त फज़ल बख्श जेको
जेको रूप वठे थो बिलाल अब्बास जेको शामीर, त हिकिड़े माण्हू खे ॾिसी, वॾो अमीर माण्हू आहे, हिकिड़े ग़रीब माण्हू खे ॾिसी सब्ज़ी वारे खे उहो रूप वठंदो हुनजो, त बसि सब्ज़ी वारे जो एतिरो हूंदो त बसि हुनखे ॾिसंदो त मां हे थींदुमि, हुनखे ख़्यालु ईंदो त मां इहो थींदुमि हाणे। पोइ राइटर कोन लिखियो हिन में, पोइ डायरेक्टर फारूक रन साहब इहो चयो त मां वञी करे सोचियुमि त इहो माण्हू हुजे, बाक़ाइदे किरदारु हुजे, अदाकार हुजे, उनखे ॾिसे ऐं उहो अदाकार बि उहो गॾु गॾु हुन सां माना किरदारु बि हले। पोइ सॼी सिचुएशन पाण ठाही। मूंखे हिन फ़ोन कई 20 सालनि खां, न 9 सालनि खां पोइ। उन खां पहिरियां हुन मूंखे कमु करायो हो, उन जो ड्रामे जो नालो हो बेशरम ड्रामो। हा, सभा कमर सां। उन वक़्तु सोशल मीडिया कोन्हे, माण्हू खे पंहिंजो ख़बर न पई त मां कमु कयो आहे। बहरहाल हीअ जेको आहे सो मूंखे घुराई, चई यार सीन जेको आहे सो फ़िलहालु 2 आहिनि ऐं ॾिसंदासीं जेकॾहिं कमु मचियो त पोइ अॻिते वधाईंदासीं, पर मां चवां थो तूं कर, तूं सुठो कंदे। मां 2 सीन मुंहिंजा आहिनि त छो डायरेक्टर राइटर खे पंहिंजो स्क्रिप्ट प्यारो हूंदो आहे ॾाढो, ड्रामो चवंदा आहिनि नंढिड़ो रोल बि वॾो एक्टर करे या सुठो एक्टर करे त उहो सुठो एक्टर कंदो त ज़ाहिर आहे उहो सुठो थींदो। पोइ मां बि ईअं चयो हाणे घुराईंदा आहिनि उर्दू वारा, 1-2 सीन कराए छॾींदा आहिनि, हलिया वेंदा आहियूं। मां चयो ठीकु आहे। पोइ मां त हा की हिनखे न करे सघंदा आहियूं, छो हिकु त माण्हू एॾो वॾो प्यारो आहे, हिकु वॾो डायरेक्टर आहे, हुन जेको सोचियो हूंदो दिलि में सोचियो, माना सही सोचियो आहे। मूंखे चई 2 सीन आहिनि करणा आहिनि ऐं हे आहे। मां चयो ठीकु आहे। मूंखे चई बिलाल अब्बास आहे, मां बख़ुदा न सुञाणींदो हुउसि। शुरू में माना तव्हां बिलाल अब्बास न सुञाणो? न मां सुञाणे फ़हद मुस्तफ़ा या जेको आहे सो इहो हमायूं सईद या जेके पंहिंजो कुरैशी साहब आहे, फैसल कुरैशी, अहिड़े क़िस्म जा माण्हू असां सुञाणींदा आहियूं जेके अदाकार पुराणा आहिनि। त पोइ मां अची अली जान मुंहिंजो पुटु आहे, हुनखे मां चयो वाह, चयो फारूक रन साहब घुरायो तव्हांखे? मां चयो हा। चए पियो त हेलो हीरो आहे हिकिड़ो बिलाल अब्बास। चयो बिलाल अब्बास, हिन खां 2 अहिड़ा नाला आहिनि, बिलाल अब्बास आहे हो। मां चयो चए त बिलाल अब्बास पियो, ऐं तस्वीर ॾेखारियो, तस्वीर कोन ॾेखारी अथसि। पोइ जेको आहे सो मां शूट ते वेंदो तोॾे तस्वीर मोकिलींदुसि। बहरहाल पोइ बिलाल अब्बास शूट ते वियासीं, न चए त हिन अली जान चयो जेकॾहिं हीअ बिलाल अब्बास ॾेखारियईं फ़ोटूं हे त ई त पोइ ज़रूरु कमु कजांइ, हीउ वॾो हीरो आहे हिन वक़्त जो, सुठो अदाकार आहे। बहरहाल जॾहिं शूट ते वियासीं त वाक़ई उहो मां तस्वीर कढी पहिरीं हिन मोकिली, जेकी वायरल बि थी हुई तस्वीर, उहो बि रखंदा आहिनि, सुठी तस्वीर निकिती हुई जंहिंमें शिबरा बि आहे, हे बि। त पोइ अली जान चयो इहो बि वॾो एक्टर आहे बाक़ाइदे, पर बहरहाल एक्टर वाक़ई वॾो हो, कमु कयोसीं, मज़ो आयो, कमु बि मां दिलि सां कयो। फारूक रंद साहब बि दिलि सां करायो कमु, ऐं मूंखे हुन फोकस जेको कयो, बेसिकली इहो आहे त डायरेक्टर तव्हांखे रिकॉर्ड कीअं थो करे, तव्हां माण्हुनि खे नज़र कीअं ईंदव। त पोइ हुन मूंखे रिकॉर्ड जेको कयो, मुंहिंजो हर एंगल वरितईं, हर जुमिलो, हर एक्सप्रेशन ॾिनई। पहिरें जेको यूनाइटेड किंगडम हो चवंदा हुआसीं, मां चवंदो आहियां उमरकोट, हिन में जेकी मुंहिंजी रिकॉर्डिंग कई आहे हुन में मां बाक़ाइदे नज़र आयुमि माण्हुनि खे। सिंधी माण्हुनि ॾिठो त भाई अली गुल मल्हां हिते अची वियो आहे, वायरल कयूं त हुननि जवाननि चयो हाणे अचु, कॉन्ट्रेक्ट करायूं मूंखे घुराए करे, कॉन्ट्रेक्ट थी वियो, सॼे ड्रामे जो कॉन्ट्रेक्ट हूंदो आहे त ज़िमेदारी हूंदी आहे, छॾिणो न हूंदो आहे, काॾे वञिणो आहे हुनखे मोकिलाइणो आहे। अलाह साईं वॾा कर्म कया। ऐं पोइ अॼु ताईं माना तव्हां ॾिसो था त माना ड्रामो हले थो पियो, पर माशाल्लाह मूंखे माना हीरो हीरोइन खां पोइ 3 नंबर ते माशाल्लाह मूंखे हिन ड्रामे जे ज़रिए शोहरत मिली आहे। इश्क मुर्शिद में साईं हिकु सवाल हिते अचे थो, इश्क मुर्शिद में तव्हांखे फज़ल बख्श जो बि नालो ॾिनो वियो, वरी ख़ुदा बख्श जो बि नालो अची वियो, इहो भला माना ड्रामे जो छा इहो सीन? इहो सीन इहो आहे जो हिकु जॻह ते फज़ल बख्श सॾाईंदो आहे मुंहिंजो नालो वठी करे, चवंदो आहे तुंहिंजो रूप वठां। फज़ल बख्श सॾाईंदो आहे त वरी छोकिरी खे वठी ईंदो आहे जंहिं महिल सब्ज़ी जे, हे मूंखे पैसा ॾेई वेंदो आहे, हे जति चवंदो आहे संगत जो मजबूर कर थियो, पैसा ॾेई वेंदो आहे, छोकिरी खे वठी ईंदो आहे हीरोइन खे, त हे सब्ज़ी सस्ती ॾींदो आहे, त हू चवंदो आहे त उहा छोकिरी त सम्झी आहे त जेको मूंसां साण आहे इहो फज़ल बख्श आहे, जेको शामीर आहे बिलाल अब्बास, त उहो चवंदो आहे फज़ल बख्श, मां चवां जी जी, त उहो त मूंखे पैसा ॾींदो आहे, जी मैडम। त हिते हू मूंखे हीरो चवंदो आहे त तुम्हारा नाम है फज़ल बख्श? पोइ मूंखे यादि ईंदो आहे, चवंदो आहे नहीं मेरा तो नहीं है। क्या नाम है तुम्हारा? मेरा तो खुदा बख्श नाम है। माना हुते हणी छॾींदो आहे हथ जो नालो। त पोइ ईअं माना उहो नालो थोरो चेंज थियो, न त फज़ल बख्श नालो ओरिजिनल हुन में ड्रामे में।
बहरहाल इहो ईअं जेको आहे सो आयो। माशाल्लाह साईं, तव्हां सिंधी मीडिया में बि कमु कयो आहे, हाणे तव्हां उर्दू मीडिया में ख़ासि करे कमु करे तव्हां कीअं महसूसु कयो था? तव्हांखे माशाल्लाह एॾी फेम हासिलु थी आहे हम टीवी ते, जेको तव्हां हिन वक़्तु इश्क मुर्शिद ड्रामो हले पियो, ऐं ईंदड़ वक़्त जे लाइ तव्हांजी छा प्लानिंग हूंदी? छा के ॿिए कंहिं टीवी चैनल या कंहिं ॿिए ड्रामे में तव्हां कमु स्टार्ट कयो आहे, या तव्हांखे का ऑफर मिली आहे? ग्रीन चैनल, ग्रीन टीवी ते जेको तव्हांजो ड्रामो नओं ऑनियर थियो आहे रफ़्ता रफ़्ता, हिन में तव्हांजो कहिड़ो रोल आहे, कहिड़ो तव्हां कमु कयो आहे, इहो थोरो नाज़रीन खे ॿुधायो। सर हिन में जेको आहे न मुंहिंजो किरदारु ॾाढो ज़बरदस्तु आहे, मरकज़ी रोल आहे मुंहिंजो बि। ऐं मां हिकिड़ी हिकु ऑफिस आहे इंश्योरेंस ऑफिस, जंहिंमें बॉस आहियां। हीरो ॿ हीरो आहिनि, ॿई हीरो मुंहिंजा मुलाज़िम आहिनि। हीरोइन जेकी आहे उहा बि मुंहिंजी मुलाज़िम आहे, ऐं मां उन्हनि जो बॉस आहियां। ऐं बॉस एॾो वॾो ख़तरनाक ॾेखारियो अथनि, चिड़ाक ज़बरदस्तु। मुंहिंजो पारश रावल टाइप हिकिड़ो रोल आहे। ऑफिस में ई मां एॾो सख़्तु आहियां जो ऑफिस में हजम घुराए उते उते मुंहिंजी शेव थींदी आहे पए। त अहिड़े क़िस्म जो मुंहिंजो रोल आहे, ॾाढो ज़बरदस्तु। दोस्तनि खे चवंदुमि ग्रीन टीवी ते रफ़्ता रफ़्ता मुंहिंजो ड्रामो अचे थो, ज़रूरु ॾिसो उनखे बि वायरल कयो, ताकी मूंखे जेको आहे सो ईंदड़ प्रोजेक्ट वरी आसानी सां मिली सघे। तमामु घणियूं ऑफरूं तमामु घणियूं आहिनि, फिल्मनि जूं बि आहिनि, मुख़्तलिफ़ वॾा वॾा चैनल आहिनि। हिन वक़्तु मुंहिंजो हम टीवी ते इहो ड्रामो हले पियो, सुपर दुपर हिट ड्रामो आहे। उन खां अलावा जेको आहे सो ग्रीन टीवी ते मुंहिंजो ड्रामो हले थो पंहिंजो रफ़्ता रफ़्ता। उन में मुंहिंजो मरकज़ी रोल आहे ऐं मेन रोल आहे। जेको पोस्टर बि तव्हांखे ॾींदुसि, तव्हां ज़रूरु हणिजो। त हिना दिलि पसीर तमामु वॾी पाकिस्तान जी लेवल जी एक्टर आहे, जंहिंमें उन सां गॾु मुंहिंजो पोस्टर लॻो आहे। ऐं ॿियो हीरो हीरोइन जो आहे, ॿियो हुनजो हुन पासे आहे, हुन ॿिए पासे मुंहिंजो आहे। इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे। हिकिड़े सिंधी माण्हू खे उर्दू मीडिया में वञणु ऐं स्पीच में एतिरो कमु मिलणु, इहो ख़ासि करे पंहिंजे सिंधी माण्हुनि खे मां सलाम पेश कंदुमि। मुंहिंजो हर सीन अचण वारे खे वायरल कंदा आहिनि। पर डायरेक्टर जो बि कमाल आहे, फारूक रिन साहब जो सीन अहिड़ा थो कराए, चए थो भले जा पुट तूं जेल में वञी, तोखे मशहूरु करिणो आहे। हिन ड्रामे खे साईं माना जेको आहे न संडे ते आख़िर संडे टू संडे छो हलायो वियो? काफ़ी तव्हांजा ॾिसंदड़ जेके प्रस्तार आहिनि उहे चवनि पिया त भई इहे ड्रामो त रोज़ु हलणु खपे, आहे जेको असांखे संडे ताईं इंतज़ारु ई नथो थिए। हा सर, असल में ख़बर थो छा आहे, हिकु जेकी वॾी सीरियल हूंदी आहे न, उनजो मज़ो बि हफ़्ते में आहे। हफ़्ते में उनजो इंतज़ार जो मज़ो आहे। ॿियो हफ़्तो पूरो उहो कमाईंदा आहिनि वरी यूट्यूब जे ज़रिए, ऐं उन्हनि जा जेको आहे सो ॿीहर उनजो टेलीकास्ट थींदो आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां न, मार्केट जी जेकी उहो ॿुधाइणु न घुरिजे, पर ॿुधाइणु इन जे लाइ ज़रूरी आहे छो ड्रामो ब्लॉक बस्टर थी वियो आहे, तमामु मथे वियो आहे हिन वक़्तु। माना जीअं बॉक्स ऑफिस में चवंदा आहिनि त ब्लॉक बस्टर थी वियो आहे, ड्रामो तमामु मथे वियो आहे। हिन वक़्तु हिन जो मिंट जेको ख़बर अथव, हिकिड़ो मिंट 11 लख रुपए जो आहे। माना ड्रामो हालांकि 45 मिंट जो हाणे 30 मिंट जो थी वियो आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त यूट्यूब ते बि ऑनर थियण लाइ हुनखे 3-4 लोगो लॻा पिया आहिनि, उते बि हुनखे अलॻि मिला। त इहा कामयाबी आहे, हिन सभिनी जी असांखे वॾी ख़ुशी आहे। ऐं त ड्रामो एॾी वॾी अलाह कंदो ॿिया बि ड्रामा असांजे मुल्क जा ईअं मशहूरु थींदा। हिंद सिंध जीअं चवंदा आहिनि, ईअं मशहूरु थी वियो ड्रामो। माशाल्लाह से असांखे ॾाढी ख़ुशी थी, तव्हां सिंधी असांजा कॉमेडियन आहियो माशाल्लाह। हाणे तव्हां पाकिस्तान लेवल ते, दुनिया लेवल ते कमु कयो पिया। ॿुधण में अचे पियो तव्हांजो अमेरिका जो वीज़ा बि अप्लाई थी वियो आहे, हिन बारे सां तव्हां छा चवंदा आहियो? इहे साईं मूंखे जेको आहे सो तमामु वॾी ख़ुशी आहे। ऐं हिकु दफ़ो रिजेक्ट थी वियो हुयो, इहे बि अलाह जा वॾा करम हुया जो रिजेक्ट थियो त वरी हीउ कमु मिलियो। अलाह खे इहो मंज़ूरु हुयो, इहा जेको आहे सो शोहरत ॾियणी हुई। ऐं पोइ वरी 6 महीननि खां पोइ वियासीं त वरी लॻी वियो। इहा अलाह जी महिरबानी। इनशाला मां ज़रूरु अमेरिका विज़िट ते वेंदुसि, ऐं मूंखे घुमण जो शौक़ु आहे अमेरिका, छो जो ॾाढी तारीफ़ कंदा आहिनि, मुल्क ॾाढो भलो आहे, सुहिणो मुल्क आहे। घुमी करे वरी पंहिंजे वतन ते मोटी ईंदासीं इनशाला ताला। हे साईं सोशल मीडिया ते तव्हांजी जेकी हली त इमरान हाशमी वारो किसो, इहो किसो छा हुयो? हिकिड़ा चवनि पिया त इमरान हाशमी फज़ल बख्श जो जेको आहे फैन निकितो सोशल मीडिया ते, इहे बि ख़बरूं हलनि पियूं। हिकिड़ा चवनि पिया त साईं जल्द तमामु जल्द फिल्म में कमु करणु वञे पियो, इहो छा थींदो? इहो बसि हाणे जॾहिं अलाह साईं जेको आहे न, जॾहिं राज़ी हूंदो आहे न, उहो हर जॻह तो माना सुठी ख़बर ईंदी आहे। पर जीअं त इहा इमरान हाशमी वारी ख़बर जेको आहे उहा फेक हुई। हिकु त फेक चइजे बि न बि चइजे, चवणु इन लाइ हिन दौर में फेक इन लाइ हुई त उहा 2004 जी ॻाल्हि आहे। हिकिड़ी फिल्म ठहे पई पाकिस्तानी जंहिंजो नालो हो तुमसे प्यार है। उन वक़्त में इमरान हाशमी पैसा वठंदो हो 20 खां 30 लख,
छो जो नाना पाटेकर बि पर डे जा 10 खनि वठंदो हुयो त पाकिस्तानी बि कमु कंदा हुआ, इंडियन बि, तव्हां ख़बर हुई जॾहिं असांजा पंहिंजो कॉमेडियन बि विया हुआ उते, उन दौर जी ॻाल्हि ॿुधायांव थो। त उन दौर में हिननि खे इमरान खे कास्ट कयो। असां वटि फिल्मूं ठहंदे ठहंदे टाइम लॻंदो आहे न। शफ़ीम शाह बि हो हुन में, नदीम बेग साहब हो, मुंहिंजा सीन बि थिया। ऐं हिन वक़्तु मूं वटि फ़ोटू पिया आहिनि, छो जो उहा फिल्म त डॿे में हली वई। ऐं जंहिं महिल इमरान हाशमी खे उन्हनि ॿीहर घुराइण जी कई त हुन 3 करोड़ थी वियो बजट। फिल्म हिते ठहे पई 80 लख में उन दौर में, त उन लाइ उहा फिल्म बि न ठही, न इमरान हाशमी अची चुको। मां इहा ॻाल्हि कई हुई, जंहिंजे करे दोस्त सम्झी न शायदि, त उनखे फैलाए छॾींदो मां इमरान हाशमी सां फिल्म थी अचे। हू बि पंहिंजा व्यू खणी हुजे पहिरियों रखियो, हुनखे व्यू मुबारक हुजनि। बिल्कुलु। लास्ट में साईं को इश्क मुर्शिद जो जेको आहे न, तव्हां को असांखे को त ॿुधायो पंहिंजे ड्रामे जो को सीन अहिड़ो को फनी जेको थी साईं सीन त हुनजा तमामु ज़बरदस्त। लास्ट में इहो ॿुधाईंदुमि, पर भले जो लफ़्ज़ अचे साईं। हा, आख़िरी एपिसोड हिन जो सिनेमा में हलंदो, इहो बि असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे जो मां पंहिंजो ड्रामो वॾे परदे ते ॾिसंदुमि। असांखे बि फ़ख़ुरु आहे तव्हां सिंधी आहियो माशाल्लाह, पाकिस्तानी आहियो, पाकिस्तान जे हिकिड़े वॾे सैटेलाइट मीडिया चैनल ते तव्हां ड्रामो हलायो, असांखे ॾाढी फ़ख़ुरु थी। तमामु ज़बरदस्त। मूं घड़ी घड़ी पुछंदा आहिनि, नारे जी मच्छी झींगू केरु खाईंदो मामू, नारे जी मच्छी झींगू केरु खाईंदो मामू, भले। ख़ुशि। तमामु बहितरीनु, वॾी महिरबानी। असां सां गॾु साईं फज़ल बख्श उर्फ़ ख़ुदा बख्श उर्फ़ अली गुल मल्हा साहब गॾु हुया। इन्हनि जी वॾी महिरबानी, असांखे टाइम ॾिनो सलाम सिंध ते इंटरव्यू जो। हाणे बि तक़रीबन मां सम्झां थो 2 थियनि पिया राति जा। राति जे टाइम में साईं निंड ख़राबु कई अथई। साईं जी वॾी महिरबानी, साईं असांखे टाइम ॾिनो। ऐं लास्ट में को मैसेज तव्हां थोरो थी वञे बसि। मैसेज इहो आहे जो मोहबत ॾे मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे। जेको बि असांजो जेको ख़ासि करे घोटकी ज़िलो ऐं कंदकोट कश्मीर ज़िले में जेकी बदमनी थी वई आहे कच्छ वारे एरियनि में, ख़ुदारा ॿेड़ी मरणो आहे सभिनी खे। तव्हां पराया बच्चा खणी था अचो, हे सभु कुझु हिते रहिजी वेंदो। जेको पैसे जे करे कयो था, कुझु कयो था न। मां बि मरी वेंदुमि न, मूंसां मुंहिंजो पुटु, मुंहिंजी ज़ाल या मुंहिंजी धीअ मुंहिंजी क़बर में न सुम्हंदी। अकेलो हली वेंदो माण्हू, आए बि अकेला जाए बि अकेला, 2 दिन की ज़िंदगी 2 दिन का मेला। त इन जे लाइ अमुन पैदा कयो पंहिंजी सिंध में, जीअं असांजे माण्हुनि जी इज़त थिए दुनिया में। थैंक यू। तमामु बहितरीनु। असां सां गॾु साईं अली गुल मल्हा साहब गॾु हुया। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे सिंधी असांजो कॉमेडियन आहे। ऐं हीअ त पाकिस्तान लेवल ते कमु करनि पिया, हाणे असांजी दिलि चाहे थी दुनिया लेवल ते कमु करे। साईं जो अमेरिका वीज़ा बि अप्लाई थियल हुयो, जेको साईं जो वीज़ा अलहमदिल्ला लॻी वियो। हाणे अमेरिका वेंदो, इंशाल्लाह नवां नवां प्रोजेक्ट साईं खे मिलंदा। उमेद त हीउ इंटरव्यू तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। पंहिंजे दोस्त तारिक बोज़दार खे ॾींदा इजाज़त, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, अल्लाह हाफ़िज़।